ख़बर शामिल कयूं था कराचीअ मां। दीदार चांडियो जी रिपोर्ट मूजिबि पीटीआई सिंध जे सदर हलीम आदिल शेख इमरान ख़ान जी हिदायतुनि ते सिंध में स्ट्रीट मूवमेंट जी शुरूआत करे छॾी। हलीम आदिल शेख मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 8 फेबरवरी ते इलेक्शन चूंड नतीजा चोरी थियण बैदि करप्ट माफ़िया अवाम मथां मढ़ी वई। इमरान ख़ान खे वज़ीर आज़म बणाइण लाइ पूरी क़ौम खे निकिरणो पवंदो। उन सिलसिले में हलीम आदिल शेख पार्टी अॻुवाननि सां गॾु कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पनफ्लेट विराया ऐं शहरनि सां मुलाक़ातूं करे खैन पुरअमन अवामी तहरीक में शामिल थियण जी दावत ॾिनी। हिननि वधीक चयो त इमरान ख़ान समेत सियासी अॻुवाननि जी आज़ादी, मुल्क ऐं आईन जी बालादस्ती, महांगाई जे ख़ात्मे ऐं चोरी थियल अवामी मेंडेट जी वापसी लाइ मुतहदी जी जदोजहद कनि। मुल्क में तमामु घणे ज़ुल्म, ज़्यादती ऐं फस्तायत थी चुकी आहे ऐं हाणे एहतिजाज खां सवाइ को बि रस्तो बाक़ी न आहे रहियो। हिन वाज़े कयो त अॼु खां सिंध में स्ट्रीट मूवमेंट जी बाक़ाइदा शुरूआत कई वई आहे। पार्टी क़यादत सॼी सिंध में अवाम वटि वेंदी त जीअं आईन ऐं कानून जी बालादस्ती लाइ माण्हुनि खे बेदार कयो वञे। जेकॾहिं चूंडूं चोरी न थियनि हा त अॼु मुल्क में आईन ऐं कानून जी बालादस्ती क़ाइमु हुजे हा। चूंडूं चोरी करे गैर कानूनी हुकूमतूं मड़ियूं वयूं, जंहिं जे नतीजे में सिंध सख़्तु तबाही जो शिकार थियो आहे। हिन चयो त जेकॾहिं चूंडुनि ते दाड़ो न हयो वञे हा त अॼु सिंध जा रोड रस्ता तबाह न हुजनि हा, कचे वारनि इलाइक़नि में धाड़ेल राज क़ाइमु न हुजे हा ऐं हाणे सिंध में 3800 अरबन रुपयनि जो रिकॉर्ड करप्शन साम्हूं न अचे हा। हिन ऐलान कयो त 8 फेबरवरी 2026 ते तहरीक तहफ़ुज़ आईन पाकिस्तान जे सॾ ते सूबे भर में एहतिजाजी हड़तालूं कयूं वेंदियूं। इंशाल्लाह पूरे पाकिस्तान की तरह सिंध में भी स्ट्रीट मूवमेंट स्टार्ट हो चुकी है। इस वक्त हम डिस्ट्रिक्ट ईस्ट में अपने साथियों के साथ, अपने जिम्मेदारान के साथ यहाँ इतवार बाजार में मौजूद हैं। इंशाल्लाह हर रोड पे जाएंगे, रास्ते पे जाएंगे, शहर में जाएंगे, गली में जाएंगे और स्ट्रीट मूवमेंट को तेज करेंगे, क्योंकि इसके बगैर अब गुजारा नहीं है। खान साहब इस कौम के लिए जेल में है, अब कौम को निकलना पड़ेगा। तहरीक इंसाफ निकल आई है, कौम को भी निकलना पड़ेगा इंशाल्लाह।